नيوसعيدآباد शहर में बदामनी ॾींहों ॾींहुं हथियारबंद कपिड़े जे मशहूर वापारी जे घर जा ताला टोड़े घर में दाख़िल थी अलमारियुनि जा ताला टोड़े लखे रुपयनि जे मालिक जो सामान रोक रक़म कपिड़नि जो धाड़ो हणी फरार थी विया। इलाइक़े में ख़ौफ़ जी लहर। तफ़सील मूजिबि अॼु सूमर ॾींहुं ॾिठे वार्ड नंबर 1 नيوسعيدآباد में कपिड़े जे वापारी मोहम्मद अकरम मेमण जे घर में ॾींहुं ॾिठे जो नामालूम हथियारबंद काह करे घर जे मेन दर जो तालो टोड़े घर में दाख़िल थी अलमारियुनि जा ताला टोड़े अंदर पियल रोक रक़म सोन नवा कपिड़ा ऐं ॿियो घरेलू लखे रुपयनि जे सामान जो धाड़ो हणी दीदा दिलेरी सां फरार थी विया। जॾहिं त घर भाती कंहिं ज़रूरी कम सां मीरपुर ख़ासि वियल हुआ, जंहिं बैदि हथियारबंदनि मौक़े जो फ़ाइदो वठी धाड़ो हणी विया। इतलाह ते पुलिस पहुची घर जो मुआइनो कयो ऐं घर भरिसां रहंदड़ शहरियुनि खां वाक़े बाबति मालूमात वरिती। 9 बजे तूं ताला वाला केरु ॾेई वियो? ताला वाला तव्हां खां वॾो या नंढो? पोइ तव्हां खां पोइ निकितो? अच्छा, तव्हांजा वालिदैन केॾा विया आहिनि? मीरपुर ख़ासि विया आहिनि। केॾी महिल विया? कल्ह विया। तव्हां घणा भाइर हिते रहंदा आहियो? असीं 2 भाइर हिते ऐं राति चाचा तव्हां सां गॾु? अच्छा, पोइ हीअ तव्हां निकिरण खां पोइ तव्हांखे केॾी महिल ख़बर पई त हीअ वारदात थी आहे? 1 बजे आयोसीं हिते। हा, पेशाब करण लाइ मूं ॾिठो हिते तालो निकितलो ऐं दर कड़ो ॾिनो पियो। कहिड़े दर खे कड़ो ॾिनो पियो? मेन गेट। अच्छा, तालो टुटो पियो? तालो टुटो। पोइ तूं अंदरि अची ॾिठो, छा थियो? मूं अंदरि कोन आयो। ॿियो दुकान ते मूं पंहिंजे भाउ खे मोकिलियो ऐं चाचा ने। अच्छा, पोइ उन्हनि अची ॾिठो? अच्छा, ठीकु, महिरबानी। मम्मी आयासीं अंदरि त पहिरीं गिटी जे ताले जो जेको माना भॻो पियो, वरी कमरनि जा 2 माना ताला कुंडा भॻा पिया। पोइ अंदरि ॾिठोसीं त सॼो सामान टिड़ियो पखिड़ियो पियो ऐं अलमारी जा ताला दर 2 भॻा पिया। अच्छा, त पोइ ओॾी महिल जेको असां ॿियनि भाइरनि खे घुरायो त वरी पोइ जेको थाणे ते माना कॉन्टेक्ट कयोसीं त छा आहे मसइलो। तव्हांखे अंदाज़ो थियो त छा गुम थियल आहे घर मां? वरी भाउ मुंहिंजो वॾो अचे, उहो ॾिसे अची त छा माना सामान जेको आहे निकितल आहे। असीं हुन सां राब्ते में ई ॾिसूं था। केसिताईं अची वेंदो तव्हांजो? तक़रीबन कलाकु। अकरम भाई मुझे अकरम ठीक, मेहरबानी। सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि ॾोहारी वारदातुनि जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे पुलिस जे अला अख़्तियारनि खां घुर कई आहे त ॾोही वारदातुनि में मुलविज़ फ़ौरन ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी फुरथियल सामान कराए शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, नيوسعيدآباد।